जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे आयान जितेंद्र नागदेव मां जूनियर केजी में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे सिंधु एजुकेशन सोसाइटी पी प्राइमरी स्कूल। मां तव्हांखे हिकु बेट ॿुधाईंदमि। वारे तारा बोल तारा रोशन तारा चिमटे तारा सांसाले निकलोता ओ बसे में बदलोता चलतो चिमटो शरीरा तजे अमांजी तेरी बात रात लेंदे वही बातीसा हमें बुधायो वातिया चोट अमांजी तेरी वक्त तर वद्दुचे वाले तारा बोल तारा रोशन तारा चिमटिया वाला सांसाले निकलोता Thank you.